साईं सतार सरोई साहब खे असां भलीकार चवंदा। वॾी महिरबानी साईं। रफ़ीक फ़कीर असां सां गॾु आहे। हिकिड़ी टेस्ट ट्रांसमिशन आहे। असां शाम हिकिड़ो प्रोग्राम नाविल ते कराइण वञूं पिया, जंहिंमें मोहतरम अकबर लगारी साहब असांजा मौजूद स्पीकर आहे। उन सिलसिले में असांखे टेस्ट ट्रांसमिशन में असां सां साईं रफ़ीक फ़कीर साहब गॾु हूंदो, जेको पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ सां असांजे प्रोग्राम खे चार चंड बख़्शींदो ऐं पंहिंजे आवाज़ सां असांखे फैज़याब कंदो। असां इहे शयूं ॿुधूं पिया। साईं रफ़ीक फ़कीर साहब, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? साईं रफ़ीक, असांखे ॿुधो पिया तव्हां? अलाए सतार लॻे थो रफ़ीक फ़कीर साहब जे नेट स्लो हुजण जे करे उहो थोरो असांखे लाइव ॿुधी ऐं रिस्पॉन्ड कोन पियो करे सघे। सतार साहब, तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु सफ़ा। तव्हां कीअं आहियो डॉक्टर साहब? तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां ज़बरदस्त मुशाइरो करायो ॿ ॾींहं अॻु में ऐं ॾाढे सुहिणे नमूने सां। थोरा टेक्निकल इशू ज़रूरु हुआ, पर बहरहाल ओवरऑल तव्हांजो जेको मक़सदु हुयो मुशाइरे कराइण जो ऐं सॼी सिंध जे शाइरनि खे गॾु करण वारो, उहो कामयाबीअ सां पूरो थियो। तव्हांखे सभिनी खे मुबारक हुजनि, तव्हांजी टीम खे। वॾी महिरबानी तव्हांजी, दोस्तनि जी, जन सां असां ताउन कयो, गॾु असां शरीक रहिया ऐं असांजो साथ ॾिनो। सुठा सुठा शाइर, जंहिंमें साईं अयास पुल साहब, अदल सुमरो साहब, अदी ख़ालिदा मुनीर, साईं अली दोस्त आजिज़ बि असांखे जॉइन करणु चाहे पियो, पर साईं टेक्निकल इशूज़ जे करे जॉइन कोन करे सघियो। पर पोइ बि असां ॾाढी सुठी शाइरी ॿुधी आहे। उनमें दोस्तनि ॾाढी सुठी शाइरी असांखे ॿुधाई आहे। असां उमेदु कयूं था त इहो ताउन और रिश्तो अञा बि अॻिते जारी रहंदो ऐं असां अहिड़े क़िस्म जा ॿिया प्रोग्राम बि लाइव करे सघंदासीं, जीअं असां इन सूरत हाल खां निकिरण ताईं पंहिंजे हवाले सां जीअं चइबो आहे त दीप ॿारिजे, उहा रोशनी असां ॿारियूं पिया, उनजी कोशिशि में असां आहियूं। पता साहब, तव्हां मौजूदा सूरत हाल जे हवाले सां छा चवंदव? कोरोना वायरस या इहो जेको सूरत हाल आहे असां वटि, पूरी दुनिया में आहे, पर असां वटि बि आहे, ॿ अखर तव्हां ॿुधायो। हा, ओवरऑल जेका सिचुएशन आहे तव्हां सभिनी जे आॾो आहे ऐं मां सम्झां थो पियो त ईंदड़ वक़्त में अञा असांखे इहो चैलेंज दरपेश हूंदो कोरोना खे मुंहुं ॾियण जो। असां वटि अञा माण्हू संजीदगीअ सां शयुनि खे नथा ॾिसनि पिया। तव्हां ॾिसो था पिया, जेको पढ़ियल लिखियल माण्हू आहे थोरो कंहिं हद ताईं सम्झे थो, पर असां वटि छाकाणि त अक्सरियत घटि पढ़ियल लिखियल तबिके जी आहे, अॿोझ माण्हुनि जी आहे, अणपढ़ियल माण्हुनि जी आहे, बहिराड़ी जे माण्हुनि जी आहे, ऐं इन जे करे उन्हनि खे अंडरस्टैंड करण में ॾुखियाई थिए थी त हीअ आख़िर सिचुएशन आहे छा, ऐं मुख़्तलिफ़ थ्योरीज़ हलनि थियूं, जंहिंजे करे माण्हू हिकिड़ो कंफ्यूज़्ड आहे। इन जे करे माण्हू कोऑपरेशन नथो करे। हुकूमत जे बार बार ऐलाननि जे बावजूदि, हथ ॿधी अर्ज़ु करण जे बावजूदि माण्हू ॼण त उनखे संजीदगीअ सां नथो वठे। लॉकडाउन वारे इन अमल खे, जंहिंजे करे असां ॾिसूं था पिया त ॾींहों ॾींहुं केस वधनि था पिया। तव्हांजे आॾो आहे सभु शइ। त गुज़िरियल हफ़्ते जी भेट में हीउ हफ़्तो जेको असांजो हाणे रमज़ान खां पोइ शुरू थिए थो पियो, इन में असांखे अञा वधीक एहतियात करणु खपंदो, वधीक सोशल डिस्टेंसिंग करणी पवंदी, माण्हू जो माण्हू सां राब्तो घटाइणो पवंदो। ऐं जीअं ही तव्हां हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे ऑनलाइन वारो, ऑनलाइन लर्निंग जो सिलसिलो शुरू करणो पवंदो। ऑनलाइन मुशाइरनि जो सिलसिलो जीअं तव्हां शुरू कयो आहे उहो ई हलंदो। एक्टिविटीज़ भले थियनि, माण्हू घर में वेही बोर न थिए, माण्हू घर में वेही पाण खे क़ैद महसूसु न करे, दुनिया सां कनेक्टेड आहे, माण्हू दुनिया सां कनेक्ट रही सघे थो पियो इन टेक्नोलॉजी जे करे। इन जे करे माण्हू घणो आइसोलेशन में फील न कंदो जेकॾहिं माण्हू उन ते अमल कंदो ऐं एक्टिविटीज़ कंदो, घर में वेही पढ़ंदो, किताब वेही पढ़ंदो। त मां सम्झां थो पियो त हीउ वक़्तु ॾुखियो आहे, इहो गुज़री वेंदो। माण्हुनि खे कोऑपरेट करणु खपे, हुकूमत सां बि ऐं हिक ॿिए सां। बिल्कुलु, तव्हांजी वॾी महिरबानी, ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधायो असांखे। रफ़ीक फ़कीर साहब असांखे वरी जॉइन कयो आहे। टेक्निकल ऐं नेट जे इशूज़ जे करे लॻे थो साईं थोरो ॾुखियाई महसूसु थिए पई। रफ़ीक साहब, भलीकार तव्हांखे। साईं रफ़ीक साहब, असांखे ॿुधो पिया तव्हां? मां सम्झां थो हुननि ताईं तव्हांजो आवाज़ नथो पहुचे, या नेट जो इशू आहे या आवाज़ कोन पियो पहुचे। रफ़ीक फ़कीर, तव्हां पंहिंजी वॉल्यूम खे वधायो, आवाज़ खे थोरो ॾिसो। रफ़ीक साहब, असांखे काफ़ी दोस्त ॿुधनि पिया। तव्हांखे जेकॾहिं ॾिसी सघे थो त इशारे में तव्हां हुनखे चओसि, आवाज़ इशारे जे ज़रिए हुनखे चओसि। रफ़ीक साहब, तव्हांखे बि ॾिसे पियो सतार साहब, असां ॿिन्ही खे ॾिसे पियो। हा रफ़ीक साहब, इहो आवाज़ विझो ई पंहिंजो माइक्रोफोन कन में।
माइक्रोफोन साईं कन में आहे पर मतलब कनेक्टिविटी जो इशू आहे असां वटि छा आहे मुबारक हा डॉक्टर साहब ॻाल्हि आहे त जिथे ॿारनि में वेठल आहिनि असांजा दोस्त इलाही त मां उन ॾींहुं मुशाइरो बि ॾिठो पियो कुझु वक़्त लाइ त ज़ाहिर आहे नेट जी कनेक्टिविटी जो इशू आहे सिग्नल्स जो इशू थिए थो असां वटि ऐं उन खां पोइ जिथे नेट 100% कनेक्ट आहे त पोइ त ठीकु आहे को प्रॉब्लम नथो थिए पर थोरो बि घटि वधाई थिए थी त पोइ वरी डिसकंटिन्यू थी थो वञे माण्हू माना हलंदे हलंदे मां उन ॾींहुं ॾिठो पिए मुशाइरनि में त पाण थोरा माण्हू आया पिए पढ़ंदे त उहो हाणे वरी आयो आहे रफ़ीक साहब थोरो जी रफ़ीक साहब तव्हां असांखे ॿुधो पिया साईं बिल्कुलु ॿुधो पिया थोरो नेट आहे प्रॉब्लम नेट जो थोरो स्लो आहे असां सम्झूं पिया बाक़ी हा असां तव्हां कुझु ॿुधणु पसंदि कंदासीं साईं बिल्कुलु जेको तव्हां ॿुधाइणु चाहियो असांखे तव्हांखे गज़ल ॿुधाए अथव वफ़ात अली साहब जी इन मुसट वारे माहौल में थोरो लॻे थो साईं सां वरी आवाज़ जो प्रॉब्लम थियो आहे कनेक्टिविटी प्रॉब्लम थी वियो आहे लॻे थो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे सुर ॾाढा ख़ूबसूरत छेड़िया रफ़ीक फ़क़ीर ॾाढा ख़ूबसूरत हुया पर सतार तव्हां ॾिसो पिया त असां सां टेक्नोलॉजिकल इशूज़ आहिनि असांखे अञा थोरो अॻिते वधिणो आहे एज़ ए क़ौम एज़ ए मुल्क एज़ ए रियासत असांखे शयूं अॻिते वठी अचणियूं आहिनि जीअं असांखे इहे जेके नंढड़ा मसइला आहिनि हालांकि को वॾो मसइलो कोन्हे मां सम्झां थो थोरो असांजे जेके टेलीकम्युनिकेशन वारा इदारा आहिनि उहे थोरो एक्टिव थियनि या जीअं असां वटि जेज़ आहे यूफोन आहे ज़ोंग आहे उहे जेकॾहिं वटि असांजो पैगाम पहुचे त उहे थोरो पंहिंजी इन परफॉर्मेंस खे थोरो बहितर कनि उन ते कमु करण जी कोशिशि कनि त मां सम्झां थो त असांजा काफ़ी मसइला हल थी सघनि था बिल्कुलु सही था चओ डॉक्टर साहब असल में छा आहे अञा इब्तिदाई फेज़ आहे न असांजो ही टेक्नोलॉजी खां असां एॾो फेमिलियर न आहियूं जीअं दुनिया जा ॿिया मुल्क आहिनि दुनिया जा ॿिया तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि असां हाणे लॉकडाउन में आया आहियूं त असांखे इहो अहसासु थियो आहे त बाबा ऑनलाइन लर्निंग बि थींदी आहे ऑनलाइन मुशाइरा बि थींदा आहिनि ऑनलाइन ते कारोबार बि थींदो आहे त मतिलबु हाणे आहिस्ते आहिस्ते असां हिन तरफ़ वञूं पिया छो त ईंदड़ वक़्त में पक ॼाणो त हीउ जेको लॉकडाउन वारो सिलसिलो आहे या हीउ वायरस वारो सिलसिलो आहे को इहो हिकिड़े हफ़्ते या ॿिनि हफ़्तनि में ख़तमु थियणो न आहे हीउ जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे जेको मां शयुनि ते नज़र रखां थो पियो मूंखे लॻे थो त हीउ अञा 4-5 महीना ईअं पाण खे ईअं लॉकडाउन जी हिन मौजूदा कैफ़ियत में गुज़ारणो पवंदो ऐं 4-5 महीना असां घर में वेही छा कंदासीं हिते ज़ाहिर आहे असांखे ऑनलाइन ई लर्निंग करणी आहे असां जेकॾहिं उस्ताद आहियूं त ऑनलाइन पढ़ाइणो आहे जेकॾहिं असां शागिर्द आहियूं त ऑनलाइन असांखे लर्निंग करणी आहे हुते ऐं असांजा ॿार घर में वेठा आहिनि त उन्हनि खे असां किताब हिकिड़ो त हार्ड कॉपी हुनजे हवाले कयूं था त बाबा किताब पढ़ो इहो टेक्नोलॉजी हुनजे हवाले कयूं था त बाबा हाणे टेक्नोलॉजी मां फ़ाइदो वठो छो त ईंदड़ वक़्तु आहे ई ऑनलाइन लर्निंग जो सभु कमु हाणे असां ऑनलाइन कंदासीं ऐं असांखे हाणे आहिस्ते आहिस्ते इहे शयूं सिखणियूं पवंदियूं आहिस्ते आहिस्ते ज़ाहिर आहे ऐं पक ॼाणो त हिन लॉकडाउन में असां इहे शयूं सिखी वेंदासीं जीअं ज़रूरत इजाद जी माव आहे ईअं हीअ असांखे सेखारे वठंदी लॉकडाउन जेको वेठा आहियूं असां सो इहो तमामु असांखे लॻे थो उबदार जागीराणी जॉइन कयो आहे उबदार जागीराणी खे भलीकार चवंदासीं मां तव्हांजी ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाईंदुसि था त वुहान में जॾहिं कारोबार खुलियो उहो ट्रांज़ेक्शन जेको ॾियणु वठण जो थिए पियो कैश ते कोन पियो थिए उन्हनि वटि मोबाइल में हिकिड़ा ऐप अची विया जेके हर शॉप जे नाले सां आहिनि उन ऐप ते या उन अकाउंट ते डायरेक्ट पैसा ट्रांसफर कनि पिया ऐं सामान खणी पिया अचनि यानी कैश हैंड टू हैंड जेको थिए पियो हार्ड कॉपी में कंक्रीट शेप में पैसनि जो नोटनि जो उहो बंदि थी पियो चाइना में त असांखे बि इहो आहे न अॻिते वञो ऑनलाइन असां शॉपिंग करे परचेस करे सघूं रेट्स असां ऑनलाइन ॾिसी सघूं ऐं कल्ह कुझु वक़्तु पहिरियों मूं पाण ऑनलाइन कोर्स जॉइन कई आहे कोर्सेरा मां
जेका सिंधी यूनिवर्सिटी असांखे फ्री में प्रोवाइड कई आहे, दुनिया जे कंहिं बि यूनिवर्सिटी में ऑनलाइन कोर्स तव्हां करे सघो था। उन में ॾिसो तूं केतिरी एफिशिएंसी सां माण्हुनि खे गाइड कनि पिया, अॻिते अचनि पिया, उहे असांखे ॾेखारनि पिया। अञा असां खे कोशिशि करणी आहे त इन्हनि शयुनि खे इफेक्टिव बणायूं, ख़ासि तौर ते कम्युनिकेशन वारा जेके असांजा सिस्टम आहिनि उन्हनि खे उहे असांजा एक्टिव थींदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां काफ़ी अॻिते वधंदासीं, सुठी शयूं सिखी वठंदासीं। रफ़ीक फ़कीर वरी असांखे जॉइन करण जी कोशिशि करे पियो, अची वियो आहे। असांजी कोशिशि आहे त उदासी तव्हां खां माज़रत ऐं ॿुधंदड़ खां रफ़ीक साहब वरी असांखे फ़कीर जॉइन कयो आहे, ॾाढा सुठा सुर विखेरियईं, पर नेट जे इशू जे करे लॻे थो रफ़ीक फ़कीर असांखे ॿुधाए न सघियो आहे। रफ़ीक साहब असांखे ॿुधो पियो वरी? साईं बिल्कुलु ॿुधो पिया। जी जी अचो था, वरी कोशिशि कई आहे। कयो। बिल्कुलु। साईं अकबर साहब सलाम पेश करे। वालेकुम सलाम अकबर साहब, तव्हांजी तयारी हले पई? साईं वालेकुम सलाम। मुझे तरफ़ां सलाम साईं अकबर साईं खे। जी रफ़ीक साहब सभु ॿुधायो असांखे। जी दोहरा नशबे गम जे फसाने के छड़े दे ए दोस्त अलिया बहाने के छड़े दे दोहरा नशबे गम जे फसाने के छड़े दे ए दोस्त अलिया बहाने के छड़े दे सुख सान जियण दीदी कढे रस में ज़माना सुख सान जियण दीदी कढे रस में ज़माना पर इन खास ज़माने के छड़े दे दोहरा नशबे जे फसाने के छड़े दे। वाह फकीर साईं वाह 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 साईं वाह। हाणे के जे कान जियो ज़हर जो सागर ज़हर जो सागर ज़हर जो सागर आर पियो हाणे के जे कान जियो। वाह साईं वाह। के जे कान जियो जे कर साथ ज़मानो दे जे कर साथ ज़मानो दे गुल चाथियो सुरहाड़ दियो गुल चाथियो सुरहाड़ दियो हाणे के जे कान हरगिज़ थी न वफ़ा मायूस हरगिज़ थी न वफ़ा मायूस ॼाण सुहायो हाण थियो हाणे के जे वाह साईं वाह। वाह रफ़ीक फ़कीर वाह। वाह रफ़ीक फ़कीर वाह साईं वाह। ॾाढो सुठो माशाअल्लाह। काफ़ी वक़्त खां पोइ तव्हांखे लाइव ॿुधी करे हिकिड़ी सुकून हिकिड़ी राहत अची वई ऐं मज़ो अची वियो। त सुर जेके आहिनि इंसानी ग़िज़ा आहे, रूह जी ग़िज़ा आहे, माण्हू ॿुधे थो फ़र्क़ु महसूसु करे थो पियो। असांखे काज़िम साईं काज़िम बुखारी बि जॉइन कयो आहे। असांखे काज़िम बुखारी खे असां गुज़ारिश कंदासीं त मौजूदा सूरत हाल ते
ज़िले घोटकी जे हवाले सां कुझु असांखे ॿुधाइनि ऐं पोइ शाइरी ऐं नाविल ते बि